परेशान थी उनजा पैर में लही किरी जीअं त असांजो दोस्त मोहम्मद अली खट्टर साहब तमामु घणी तइलीम जे बारे में जदोजहद कई आहे, यूनिवर्सिटियुनि सां मिलियो आहे, एमपी सां मिलियो आहे, सोशल माण्हुनि सां मिलियो आहे ऐं हुनजी जेको सो जेका जदोजहद आहे उन खिलाफ़ आहे। कुझु टाइम ते स्कूल बि खुलिया आहिनि, जेका बंदि हूंदा हुआ उते जानवर बि छा हूंदा हुआ, कोई स्कूल खुलिया आहिनि, उते पढ़ाई बि हले ऐं इंशाअल्लाह ताला असां जेका दोस्त आहियूं हुन सां गॾु आहियूं, जहिड़ो असांजो हाल आहे हर चीज़ में हिनजी मदद कंदासीं इंशाअल्लाह ताला। तइलीम जी उजागर थींदी ऐं छठो ज़रो ॾिसो क़दीमी शहर आहे, तमामु क़दीमी शहर, हिते जेका पढ़ाई हूंदी हुई ऐं किथां किथां जा माण्हू अची हिते पढ़ंदा हुआ कॉलेजनि में, स्कूलनि में, मकतबनि में। अॼु उनजी हालत तमामु ख़राबु आहे, त ॾिसो स्कूलूं बंदि पयूं आहिनि ऐं तमामु घणी हालत ख़राबु आहे। पर जेको असां मोहम्मद अली क़दम खयो आहे उन सां इहे स्कूल बि खुलंदा ऐं ॿार पढ़ंदा ऐं तइलीम बि अॻियां ईंदी। मोहम्मद अली ॾिसो सिर्फ़ु जेको सो तइलीम जे लाइ न, पर कुझु ॾींहं अॻु एचओस वारनि मर्फ़ वारनि असांजे जेको कॉलोनी हुई उते जाइ हुयो, उनखे जाइ बच कयो, उते ग़रीब माण्हू तमामु परेशान हुआ। उते बि सभ खां पहिरीं कंहिं बि असांजो साथ कोन ॾिनो, सिर्फ़ु आउं अकेलो उते बीठुसि ऐं मूंसां गॾु जेको मोहम्मद अली पहिरियों शख़्स हो जेको आयो, उन खां पोइ दोस्त हाफ़िज़ आया, आदम गंदरुम आयो, चाचा आदम ऐं तमामु घणी असांजी हेल्प कई। दुनिया में कॾहिं इहो मिसाल कोन्हे त का चीज़ ठाहे वरी उनखे ठाहियो वञे, पर इहो वाहिद चीज़ सिविल अस्पताल मक़सद कॉलोनी बि ग़रीबनि जी जंहिंखे ठाहियो गवर्नमेंट ऐं असांजी जदोजहद जे मोहम्मद अली खट्टर कादा महबूब बुरोई या एजाज वारो चाचा आदम गंदो या जेका अयूब मल्ला चाचा अहमद खुश्क ऐं जेका रियाज़ जीलानी ऐं जेका कुझु दोस्त मूंखे नाला विसरी विया आहिनि, कमर साहब, साईं जेका बि आहिनि, सभिनी उन्हनि असांजी मदद कई ऐं उनमें असीं कामयाबु थियासीं। जहीर चीज़ जेका उनखे वरी ठारायो हुयो, उनजे लाइ मोहम्मद अली ग़रीबनि जो हमदर्द आहे, सिर्फ़ु तइलीम न पर ॿियनि मसइलनि ते जिते को दुख सुख जी ॻाल्हि हूंदी आहे पहुची वेंदो आहे, उनखे असांजो सलाम इहो चई ऐं पंहिंजी जवाब कंदासीं। बड़ी मेहरबानी हाजी इब्राहिम साहब। हाणे